सिंध जे अॻूणे एडवोकेट जनरल ऐं मशहूरु क़ानूनदान बैरिस्टर ज़मीर घुमरो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे सिंधी जजनि ख़िलाफ़ बयान खे निंदे ऐं इन खे तासुब करार ॾींदे चयो आहे त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अहिड़नि रिमार्क्स खां पासो करणु घुरिजे। इहो तमामु नामुनासिब जेको आहे सो कमेंट आहे चीफ जस्टिस साहब जो। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त इन ते पाकिस्तान जूं समूरियूं बार काउंसिल्स, ख़ासि तौर ते जेको पाकिस्तान बार काउंसिल, सिंध बार काउंसिल, सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन, हाई कोर्ट बार एसोसिएशन्स हिकिड़ो ई मौक़ुफ़ रखनि थियूं ऐं सख़्तु मौक़ुफ़ रखनि थियूं त सुप्रीम कोर्ट में जेके आहिनि जजिस उहे सीनियरिटी जे बुनियाद ते कया वञनि। ख़ुदि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी मुक़ररी सीनियरिटी जे बुनियाद ते थींदी आहे। त मुंहिंजे ख़्याल में उन प्रिंसिपल खे जेको आहे उन खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे ऐं उन खां सवाइ जेको आहे जुडिशल कमीशन को क्राइटेरिया बि नथी ठाहे त भला जेकॾहिं सीनियरिटी न हुजे त कहिड़ो क्राइटेरिया हुजे। ऐं इहो बार जो मुसलसिल मुतालबो रहियो आहे त जेको आहे सो तव्हां जेकॾहिं सीनियरिटी ते नथा कयो त फुल क्राइटेरिया जेको आहे सो जुडिशल कमीशन में ठाहियो वञे जंहिं ते उहो फॉलो करे। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट जी जेका ओरिजिनल जुरिसडिक्शन आहे, आर्टिकल 184 में उहा इहा आहे त उहा ॿिनि या ॿिनि खां वधीक हुकूमतुनि जे विच में जेकॾहिं को जहिड़ो थिए त उनजी हल कराए, उहो प्राविंशियल हुजे या फेडरल हुजे। त जेकॾहिं उन बुनियाद ते ॾिसिजे त सुप्रीम कोर्ट में चइनी सूबनि जी बराबरी जी नुमाइंदगी थींदी, छो त ईअं न हूंदो त हिकिड़े सूबे जा 2 जज हुजनि ऐं ॿिए सूबे जा 8 जज हुजनि। उनजे करे सुप्रीम कोर्ट जेको आहे सो बराबरीअ ते मुश्तमिल हूंदी, छो त फेडरल कोर्ट आहे। ऐं जेके बि फेडरल इदारा आहिनि सवाइ क़ौमी असेंबली जे जेका 1 मैन 1 वोट ते मुश्तमिल आहे, पूरे दुनिया में ई आहे। बाक़ी जेके आइनी इदारा आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल सेनेट आहे, इलेक्शन कमीशन आहे, NFC आहे, नेशनल इकनॉमिक काउंसिल आहे, उहे सभु इदारा जेको आहे सो सूबनि जे बराबरी जे बुनियाद ते काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट आहे मुश्तमिल आहिनि। त सुप्रीम कोर्ट खे बि जीअं त उहा फेडरल कोर्ट आहे, सूबनि जे बराबरी जे बुनियाद ते जेको आहे सो कॉन्स्टिट्यूट कयो वञे, छो त उहा जेको आहे सो उनजी ओरिजिनल जुरिसडिक्शन जेको आहे सो ॿिनि या ॿिनि खां वधीक हुकूमतुनि जे विच में डिस्प्यूट्स हल करणु आहे। जॾहिं डिस्प्यूट तव्हां हल कंदव, तव्हां ॾिसंदव त इवन ख़ानगी फ़ैसिले में मुशीर बराबरि हूंदा आहिनि, त जेको आहे सो हर सूबे जा जज बराबरि हूंदा। ईअं न हूंदो त बलोचिस्तान जा 2 जज हूंदा ऐं पंजाब जा 8 जज हूंदा, पोइ फ़ैसिला कीअं थींदा। त हीउ जेको प्रिंसिपल आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रिंसिपल, इहो शुरूअ खां नज़रअंदाज़ कयो आहे। जेकॾहिं इनखे शुरूअ में ई जेको आहे सो 1973 में इम्प्लीमेंट कयो वञे हा, सुप्रीम कोर्ट जी कॉन्स्टिट्यूशन सूबनि जे बराबरी जे बुनियाद ते थिए हा, न भुटे साहिब खे फांसी अचे हा, न वरी जेको आहे सो नज़रिए ज़रूरत के फ़ैसिला थियनि। त उनजो बुनियादी सबबु इहो आहे त कॉन्स्टिट्यूशन जी जेका इंटरप्रिटेशन आहे उहो हिकिड़ो सूबो न कंदो, सभई सूबा कंदा फेडरेशन में। हाणे हींअर जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन जी इंटरप्रिटेशन जेको आहे सो हिकिड़ो सूबो करे रहियो आहे, जेको मुल्क में तासिर वञी रहियो आहे। ॾिसो, सूबो मोटे जे हवाले सां या ॿियनि केसनि जे हवाले सां उहो को सुठो न आहे। त सुप्रीम कोर्ट जेको आहे सो इवन हाई कोर्ट्स जे हवाले सां बि हूअं बुनियादी तौर ते फंडामेंटल राइट्स जी एनफोर्समेंट हाई कोर्ट्स वटि आहे। सबऑर्डिनेट जुडिशरी हाई कोर्ट जे अंडर में आहे, सुप्रीम कोर्ट जे अंडर में न आहे। हाई कोर्ट्स जी तमामु घणी ज़िम्मेवारी थिए थी। सुप्रीम कोर्ट जी जेका जुरिसडिक्शन आहे उहा आहे ॿिनि या ॿिनि खां वधीक हुकूमतुनि जे विच में डिस्प्यूट्स हल करणु, नंबर 2 हाई कोर्ट जूं अपीलूं ॿुधणु, 3 प्रेसिडेंट जे कंहिं रेफरेंस ते ओपिनियन ॾियणु। इहा ई आहे सुप्रीम कोर्ट जी जुरिसडिक्शन। हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जे अंडर में न आहे, डिस्ट्रीब्यूशन ऑफ पावर्स थियल आहे। त बुनियादी तौर ते जेको असांजो जुडिशल सिस्टम आहे उन खे जेको आहे सो सम्झण जी ज़रूरत आहे ऐं उन खे ऑर्गनाइज़ करण जी ज़रूरत आहे, जंहिंखे न पियो कयो वञे, जंहिंजे करे ही जेको बायस थियो आहे त जेको आहे सो सिंध हाई कोर्ट में जेके सीनियर जजिस वेठा आहिनि उहे जेको आहे सो उन्हनि खे मुक़ररु नथो कयो वञे। असांखे जूनियर जजिस ते कॉम्पिटेंस ते बि का बि जेको आहे सो न आहे त उहे कॉम्पिटेंट आहिनि, पर बुनियादी तौर ते जेको सीनियरिटी प्रिंसिपल आहे उनखे जंहिं बुनियाद ते नज़रअंदाज़ कयो पियो वञे उहो मुल्क जे लाइ या फेडरेशन जे लाइ हानिकार आहे। मुंहिंजे ख़्याल में त उन जा डिटेल्स जी त मूंखे ख़बर न आहे, पंहिंजो डिटेल्स आया कोन्हनि, छो त जुडिशल कमीशन जो इन कैमरा इजलास हो, जेके पंहिंजो डिटेल्स आया आहिनि उहे ॿियनि मेंबर्स जे थ्रू आया आहिनि या उहे जेको आहे सो पूरा न आहिनि, त उन में कहिड़ी कार्रवाई थी। पर जेकॾहिं इवन जेको आहे सो चीफ जस्टिस ऑफ सिंध खे नज़रअंदाज़ बि कयो वियो आहे त उहो जेको आहे सो सीनियरिटी प्रिंसिपल खे नज़रअंदाज़ करे जेको आहे सो इन बुनियाद ते जेको आहे सो असीं सिंधी जज न खणंदासीं, इहो तमामु जेको आहे सो हिकिड़ो कंडेमेबल एक्ट आहे। ऐं पाकिस्तान जो जेको आइन आहे उहो जेको आहे सो चए थो त सुप्रीम कोर्ट जेका आहे उनखे बराबरी जे बुनियाद ते ऑर्गनाइज़ कयो वञे, छो त जेको कॉन्स्टिट्यूशन जो स्पिरिट आहे उहो ईअं आहे। उन में कंपोज़िशन जेका सुप्रीम कोर्ट जी आहे उहा लिखियलु आहे, उन में इहो कोन्हे त जेको आहे सो कहिड़े सूबे मां केतिरा जज कयो आहे हिन सूबे मां, पर बुनियादी तौर ते जेको सुप्रीम कोर्ट जो रोल आहे त हिकु फेडरल कोर्ट आहे ऐं
ॿिनि या ॿिनि खां वधीक प्रोविंशियल या फेडरल गवर्नमेंट जे विच में जेकॾहिं डिस्प्यूट हल कंदी त उन्हनि जो उसूल इहो ई थींदो त ॿियनि इदारनि वांगुरु उनखे सूबनि जे बराबरी जे बुनियाद ते ऑर्गनाइज़ कयो वञे। बलूचिस्तान में हिकु जेतिरा जज हुजनि, सिंध जा बि हिकु जेतिरा हुजनि, पंजाब जा बि हिकु जेतिरा हुजनि ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जा बि हिकु जेतिरा हुजनि। ॾिसो, हिन सां ही तमामु जेको आहे सो डेंजरस हिकिड़ो पाथ आहे जंहिंमें कोर्ट्स ते जेको कॉन्फिडेंस आहे आवाम जो उहो मुतज़लज़िल थो थिए ऐं उन में जेको आहे सो कमी थी अचे। छो त कोर्ट्स जे लाइ इहो तमामु इम्पॉर्टेंट हूंदो आहे त उन ते आवाम जो कॉन्फिडेंस हुजे त उहो जस्टिस जो जेको डिस्पेंसेशन कनि थियूं उहो चङे नमूने सां कनि। त हिननि जेको स्टेटमेंट्स या हिननि पॉलिसीज़ तां जेको आहे सो कॉन्फिडेंस जॾहिं माण्हुनि जो खटंदो त उहे जेके फ़ैसिला ॾींदियूं कोर्टूं उहे बि इख़्तिलाफ़ी थी वेंदा। ॾिसो, जेके बि फ़ैसिला आया आहिनि उहे इख़्तिलाफ़ी थिया आहिनि। रिसेंट जेको फ़ैसिलो आयो उन ते बि तमामु क्रिटिसिज़म थी आहे जो प्रेसिडेंशियल रेफरेंस ते आयो आहे त पार्लियामेंट खे जो पार्लियामेंट मेंबर जो वोट न ॻणियो वञे जेको मुनरफ़ थिए थो, उहो बि जो कोई इन में दुनिया में मिसाल तव्हांखे न मिलंदो त को अहिड़ो फ़ैसिलो थियो आहे पार्लियामेंट मेंबर खे जेको आहे सो कोर्ट रोके तव्हांजो वोट न ॻणियो वेंदो। अहिड़े नमूने सां ई इन ई बुनियाद ते थियनि पिया त छो त माण्हुनि में इहो तासुरु आहे त जेको कॉन्स्टिट्यूशन इंटरप्रिटेशन आहे उहा हिकु सूबो थो करे ऐं उन जूं माण्हुनि नंढनि सूबनि जूं शिकायतूं बि उन सूबे जे ख़िलाफ़ आहिनि। जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन जी इंटरप्रिटेशन बि उहो ई सूबो कंदो त ज़ाहिर आहे त फेडरेशन ते असरु पवंदो।